अस्सलामुअलैकुम नाज़रीन, तो ॾिसी रहिया आहियो अक्सर न्यूज़। नाज़रीन, तव्हांखे अफ़सोसनाक वाक़े खां ख़बर ॾींदा हलूं त सेवन शरीफ़ जे भरिसां ॾंदड़ वाक़ियो। ॻोठ गेला कवर में रांदि खेॾंदे ॿ मासूम ॿारड़ा शाख में किरी ॿुड़ी फौत थी विया आहिनि। 13 वरियनि जो अली रज़ा जमाली पुट वज़ीर जमाली, 13 वरनि जी सुमन जमाली दी महबूब जमाली रांदि खेॾंदे रहिया हुआ त पेर तिरकी सबबि शाख में ॿुड़ी फौत थी विया आहिनि। ॿई ॿारड़ा शाख जे कंधीअ ते रांदि खेॾी रहिया हुआ त पेर तिनक सबबि शाख में किरी पिया आहिनि। शाख में पाणी हुजण सबबि ॿारड़ा ॿुड़ी तड़पी फौत थी विया आहिनि। वालिदैन जो इहो चवणु आहे, असां घर में अंदरि हुयासीं, ओचितो इत्तला मिलियो त पहुतासीं पर उन वक़्तु ॿार फौत थी विया हुआ। ॿिए पासे पाण में सोट मासात ॿुधाया वञनि पिया। नाज़रीन, रिपोर्ट करे रहियो आहे मोहम्मद यूसुफ भट्टी, हक़ीक़त न्यूज़, सेवन शरीफ़।